बावाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह। अजो को ही प्रोग्राम अज़मत कुरान सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम नंढड़े खलील अहमद साहब जी अक़ीक़े ते उनजे वालिद साहब बिरादरम हाफिज़ गुलामुल्लाह साहब ऐं संदसि चाचे बिरादरम गुलाम मुस्तफ़ा साहब ऐं उनजे ॿियनि भाइरनि इहो प्रोग्राम रखियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहे माण्हू छो न मुबारकबाद जे लाइक़ु हुजनि जिन पंहिंजे नंढड़े जे अक़ीक़े जे ख़ुशी में हेॾे ॾिसो उन्हनि अल्लाह जे क़ुरान जी मजलिस क़ाइमु कराई आहे। अबा छा जी ॻाल्हायो? छा जी? क़ुरान जी। अबा क़ुरान सचो आहे न? तव्हां बि चओ था क़ुरान सचो आहे, असां बि चऊं था क़ुरान सचो आहे, पर क़ुरान खां पुछूं क़ुरान छा थो चए? फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फी। चओ सुभान अल्लाह। अल्लाह इन कुरान में फरमाए तो हे उहो किताब आहे जंहिंमें कोई शक न आहे। मुफ्ती जी ॻाल्हि में, मौलवी जी ॻाल्हि में शक थी वेंदो, वज़ीर आज़म सदर गवर्नर जी ॻाल्हि में शक थी वेंदो, पर क़ुरान चए थो त ला रैब फीह, हिन क़ुरान जे अंदरि कोई बि शक न आहे। बिस्मिल्लाह जे बे खां वठी वनास ताईं सभु चओ त सारो क़ुरान सच आहे। नाज़िल कहते थियो आ, अल्लाह साईं कहते नाज़िल थियो आ। हजरत आदम अलैहिस्सलाम थे कुरान नाज़िल थियो, हजरत मूसा ते नाज़िल थियो, हजरत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। कुरान पाण चवे तो नुज़िल अला मुहम्मदिन, हे कुरान चए तो त मां मोहम्मद अरबी ते नाज़िल थियो आया। अब हेरे न्यारो साईं अब्दुल्ला मुजाहिद मूंखे हुकुम कयो आहे त सिर्फ़ 20 मिनट ॻाल्हाए जा। हाणे 20 मिनट तव्हांजा तवज्जो खपे। अल्लाह तो फरमाए कुरान में ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन। अब अल्लाह छा तो चए? कुरान में जेको लिखियल आहे सब सच आहे। ॻाल्हायो, सभई चओ, तव्हां बि तकरीर कयो। कुरान में जेको लिखियल आहे चओ, सभई चओ सच्चा। कुरान में अल्लाह फरमाए तो इन्ना नानु नुहिल मौता व नक्तुब मा कद्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिम मुबीन। सब चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो जमीन के मां मोल जमीन के मां जेरो कंदो आया पानी जे जरिए ऐं कलमे वारे मुसलमान मर्द ऐं औरत जे दिल के अल्लाह फरमाए तो मां जिंदा कंदो आया कुरान जे जरिए। माना जमीन जिंदा थींदी हर हलाई पानी छड़ी वाटर में पानी अचे या बारिश वसे या ट्यूबवेल के जरिए जमीन के अंदर पानी छड़ी हुई। कुरान चए तो पानी के जरिए जमीन जिंदा थींदी आ ऐं इंसान के दिल वारी जमीन सब चो तो कुरान के जरिए जिंदा थींदी आ। अज हाफिज गुलामुल्लाह साहब कुरान जो जलसो कराए तव्हां असांजे दिलुनि के जिंदा करे छड़ियो। चो अल्हम्दुलिल्लाह, चो अल्हम्दुलिल्लाह। कुरान तो चाहे इन्ना नहनु नुहिल मौता व नक्तुब मा कद्दमू। कुरान तो चाहे त जेको भी दुनिया में तवा अमल कंदो कन्नन जे जरिए कुरान ॿुधंदो, कन्नन जे जरिए चङियूं ॻाल्हियूं ॿुधंदो, अखियुनि सां कुरान जी ज़ियारत कंदो, आलिमनि बुज़ुर्गनि जी ज़ियारत कंदो, अबे अम्मा जो अदब कंदो। कुरान चए थो वनक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम। दुनिया में जेके अमल करे वेंदो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो हिकिड़ो दुनिया जो जेको अमल कंदो अल्लाह फरमाए थो क़यामत जे ॾींहुं उहो तव्हांखे मां ॾींदुसि दुसे अता कंदो। अब समझो था, समझो था। अल्लाह फरमाए तो जेके भी बैठायो अल्लाह फरमाए तो मय्यमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मय्यमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। चो सुभान अल्लाह। चो न वाह कुरान, चो वाह कुरान वाह। केॾो असांखे समझायो अथई। उस्ताद शागिर्द के एतिरो न समझाए, अबू अम्मा शागिर्द के एतिरो न समझाए, औलाद के न समझाए। दोस्तों ज़ियारत कयो उन कुरान जी जेको कुरान तव्हां असांखे कदम कदम ते समझाणी ॾे। कुरान समझाए थो। फरमाए तो अल्लाह ताला का हदीसुल गाशिया वजूह यौमइज़िन खाशिया। अब तव्हां हाणे चयो न कुरान सचो आहे। ॻाल्हायो, कुझु तव्हां बि ॻाल्हायो।
कुरान सचो आहे न। कुरान फरमाए तो क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ा अहिड़ा शख़्स हूंदा, मर्द हूंदा, औरतूं हूंदियूं, उन जा मुंहुं चोॾीं जे चंड वांगुरु चिमकंदा पिया, रोशन हूंदा। छाजे करे? उन्हनि जॾहिं अज़ान आई, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अब इहा छा आहे? सभई चओ अब इहा बांग आहे न। ॻाल्हायो ॻाल्हायो, बांग आहे न। अल्लाह फरमाए तो जे अज़ान ॿुधी मुझे सद ते आयो, हय्या अला सलाह हय्या अला सलाह हय्या अल फलाह। अल्लाह चओ न सुभान अल्लाह। चओ मुझो टाइम थोरो आहे, बाक़ी 5 मिंट आहिनि। हय्या अल फलाह। हिकिड़े माण्हू रोज़ाना ₹1,00,000 कमायो, चए थो मां कामयाब थी वियुसि, पुट हाफ़िज़ थी विया, मां कामयाब थी वियुसि, पुट खे इंजीनियर बणायो अथमि, मुंहिंजो पुट कामयाब थी वियो, पुट डॉक्टर थियो आहे, मुंहिंजो पुट कामयाब थी वियो। हेॾे ॾिसो, लेकिन क़ुरान फरमाए थो जेको मस्जिद में आयो, निमाज़ पढ़ी, उहो दुनिया में बि कामयाब आहे, आख़िरत में बि कामयाब। अब कुरान चए थो जेको मस्जिद में आयो वो कामयाब आहे। अब कामयाब आहे। 89 पारो। अब कौन सी पारो? अब हेरे ॾिसो, अब हेरे ॾिसो, कौन सी पारो? ॻाल्हायो। 89 पारो। अल्लाह फरमाए तो कद अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फी सलातिहिम खाशिऊन। अल्लाह कुरान में फरमाए तो जेको निमाज पढ़ंदो, मां अल्लाह जो खौफ कंदो, अल्लाह फरमाए तो वो कामयाब आहे, दुनिया में भी कामयाब आहे, तो आखिरत में भी कामयाब आहे। सही आखिरत में कीअं कामयाब थींदो? अल्लाह फरमाए तो यौम तबियज़्ज़ु वुजूह। क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं, क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं निमाज़ वारो माण्हू, क़ुरान जी तिलावत वारो माण्हू, अल्लाह सां मोहब्बत करण वारो, क़ुरान सां मोहब्बत करण वारो, सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण वारो माण्हू जॾहिं क़यामत जे ॾींहुं ईंदो, अल्लाह क़ुरान में फरमाए थो जो मुंहुं चोॾी जे चंड वांगुरु चिमकंदो रहो। अब सब चो कुरान सचो आहे। ॻाल्हायो। कुरान तो फरमाए जेको निमाज पढ़ंदो, हलाल कमाई कंदो, अल्लाह जी फरमा बरदारी कंदो, अरबी मोहम्मद जे कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कदुर कंदो, अल्लाह फरमाए तो मुंहिंजा बाना गुनाह छा थींदा आहिनि? 1 साल गुनाह करे आ, 2 साल गुनाह करे आ, तवज्जो, 3 साल गुनाह करे आ, 10 साल गुनाह करे आ, 20 साल गुनाह करे आ, 50 साल गुनाह करे आ। हेरे ॾिसो कीरन जे ॻोठ वारो, मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह फरमाए तो ज़मीन खां वठी आसमान ताईं सॼो खला गुनाहनि सां भरे आ। 1 दफ़ा रुगो मूंखां माफ़ी घुर, बग़ैर ताने ॾियण जे, बग़ैर मेणे ॾियण जे, बग़ैर जुर्माने जे। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। मां सारा गुनाह, सॼी ज़िंदगी जा गुनाह तुंहिंजा मां माफ़ करे छॾण अचण तुंहिंजो कमु आहे, माफ़ी वठण तुंहिंजो कमु आहे, पेशेमान थियण तुंहिंजो कमु आहे। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह क़ुरान में फरमाए थो न वॾेरो एतिरो महिरबान थींदो, न मुर्शिद एतिरो महिरबान थींदो, न उस्ताद एतिरो महिरबान आहे, न दोस्त एतिरो महिरबान आहे, न भोतार एतिरो महिरबान आहे, न ज़मीदार एतिरो महिरबान आहे जेतिरो अल्लाह फरमाए थो मुंहिंजा बाना मां तुंहिंजे मथां महिरबान। फरमाए तो गुनाहन जे करे तुझी नजर भी खत्म न कया। चो न अल्लाह, चो सभी अल्लाह अकबर, चो अल्लाह अकबर, चो अल्लाह अकबर, बावाज़े बुलंद चो अल्लाह अकबर। अल्लाह तू केड़ो मेहरबान है, या रब तू करीमी व रसूले तू करीम। अल्लाह। अब हेकड़े आशिक चवा, हेकड़े आशिक चो अल्लाह तू भी करीम है, तुझो मोहम्मद अरबी भी करीम है। अब हुजूर से करीमा है या ना, हुजूर से शफकत वारा है या ना, हुजूर उम्मत जिला मेहरबान है या। अल्लाह अकबर। आलिम सगोरा बैठा है, मुफ्ती सगोरा बैठा है, मां गुनाहगार मानू, मुझे आका मोहम्मद अरबी चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चो बहावाज़े बुलंद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। केड़ा खुश नसीब आयो दोस्तों जेके अमेरिका जो पासपोर्ट मिली वने, जेके अमेरिका जो शनाख्ती कार्ड मिली वने,
वो ग्रीन कार्ड होंदो आ तवा के खबर आए जे वट अमेरिका जो पासपोर्ट होंदो आ पासपोर्ट खणी जेड़े वक्त में जे एयरपोर्ट ते वणो तहकीब के न पंदा ठप्पो हणी नींदा तवा के ग्रीन कार्ड मिलो आ पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जो डी थींदो जन्नत जो दरवाजो बंद होंदो आदम अलैहिस्सलाम भी बीठो आ मूसा अलैहिस्सलाम भी बीठो आ ईसा अलैहिस्सलाम भी बीठो आ हेरे ॾिसो 1.25 लाख नबी बीठा आहिनि हर नबी जे पोया उम्मत बीठी आ जन्नत जो दरवाजो बंद आ मुझे आका फरमायो तव्हांजे नबी फरमायो तव्हांजे आका फरमायो मिठे मोहम्मद अरबी फरमायो मां वञी करे जन्नत जो दरवाजो खड़काईंदो अंदरा आवाज ईंदो मन द कलबाब कंहिं दर जन्नत जो दरवाजो खड़कायो आ हुजूर से फरमाईंदा आहिनि मुहम्मदुर रसूलुल्लाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह लाउड बंद थी वञे ॾिसा तव्हां सुभान अल्लाह चओ था चओ सुभान अल्लाह जन्नत जो दरवाजो खड़काईंदो मोहम्मद अरबी चओ अल्लाह हाय हाय चओ वाह 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 सोना मोहम्मद अरबी वाह चओ न सुभान अल्लाह मोहम्मद अरबी ते कलमो पढ़े तो चओ वाह मोहम्मद अरबी वाह चओ वाह सोना मोहम्मद अरबी हुजूर से फरमायो मां जन्नत जो दरवाजो खड़काया अंदर आवाज ईंदो मम्बिल बाब केरा दरवाजे ते हुजूर से फरमाया मुहम्मदुर रसूलुल्लाह मां मोहम्मद अरबी आया जन्नत जो दरवाजो खुलंदो हुजूर से फरमाइंदा जन्नत जो दरवाजो देर सा खोले मालिक चवंदो जन्नत जो दारो चवंदो सही जॾहिं खां जन्नत ठही आहे मां तव्हांजे इंतजार में हुउसि आदम दरवाजो खड़काए अल्लाह फरमायो जन्नत न खोलजा 1.25 लाख नबी दरवाजो खड़काइनि जन्नत जो दरवाजो न खुलंदो सोना तुंहिंजो इंतजार हुयो तूं आयो ऐं जन्नत जो दरवाजो खुली वियो हुजूर से फरमायो पेरी मां जन्नत में वेंदुसि पोइ 1.25 लाख नबी जन्नत में वेंदा उहे जेके हज़ारनि सालनि के इंतजार में हुआ जिन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह उहे भी इंतजार में ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीलुल्लाह उहे भी इंतजार में ला इलाहा इल्लल्लाह इब्राहिम खलीलुल्लाह उहे भी इंतजार में हेरे ॾिसो जेके ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह इंतजार में ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह इंतजार में हुजूर से फरमाइन था चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लाख नबी जन्नत में मुखा बाद में वेंदा पोइ 1.25 लाख नबी जी उम्मत न वेंदी पहिरीं कीरियन जे ॻोठ वारा रोशन ज़मीरो पहिरीं तव्हां जन्नत अल्हम्दुलिल्लाह केरी मेहरबानी दुआ करो अल्लाह ताला इन कुरान जो कदर नसीब फरमाए चओ आमीन केड़ा केड़ा वायदो कन था इंशाअल्लाह ताला बस हाणे मुझो तकी जो टाइम खत्म है चओ इंशाअल्लाह ताला रोजाना कुरान पाक जी तिलावत कंदो कुरान जी तिलावत जेके पढ़ियल ना आयो उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी मुझो बाबो मुझो मुर्शिद हुयो साईं मोहम्मद हसन अब्बासी शाहपुर चाकर वाला सब जो रहमतुल्लाह अलैह उन जो मु बयान ॿुधो हिकिड़ो माण्हू हुयो फौत थी वियो हयाती ख़त्म थी वई के माइट ख्वाब में ॾिठो जन्नत में घुमंदो पियो वते छा में पियो घुमे ॻाल्हायो अबा ॻाल्हायो तो सही जन्नत में अल्लाह तव्हां के जन्नत नसीब फरमाए हाणे त आमीन चओ ॾाढे आमीन चओ पुछा कयोसि के त जन्नत छाजे करे मिली चई न कुरान जे चओ न सुभान अल्लाह अबा तू पढ़ियल त कोने चे बा पढ़ियल कोनोसि सुबुह जो उथी करे घर वारी खे चवंदोसि चाय ठाहे अच नाश्तो खणिया जेस ताईं ज़ाल मुझी चाय खणी चे मां वुज़ू करे हथ मुंह धोई जेड़ो मुखे वुज़ू ईंदो हुयो मुडो सुडो कुरान पाक खोले मां चवंदोसि अल्लाह साईं हे भी तो सच फरमायो ही भी तो सच चवा 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 मां ईअं रुगो तिलावत कंदोसि रब मुखे माफ़ कर अल्लाह जे रहमत जो दरिया वसी है अल्लाह ऐलान कंदो आहे उदूनी अस्तजिब लकुम अदा मुझे आखिरी लफ्ज़न उदूनी अस्तजिब लकुम चो कुरान सचो आहे चो 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 कुरान में अल्लाह फरमाए तो तव्हां असां गुनाहगारन के तसल्ली थो ॾे इत्मिनान थो ॾे प्यार थो करे तव्हां सां गुनाहगारन सां ॾाढ़ी वारन के नथो चए पटके वारन के नथो चए मौलविन के नथो चए हेरे ॾिसो जंहिंजा ज़मीन खां वठी आसमान ताईं गुनाह हुआ चओ अल्लाह अकबर जंहिंजा दुनिया जे जबलन जे वज़न जेतिरा गुनाह हुया वारी जे ज़र्रन जेतिरा गुनाह हुया
पानी जे कतरन जेतरा गुनाह होया उन्हन गुनाहगारन के अल्लाह फरमाए तो उदूनी अस्तजीब लकुम मुखे सजो माता जी दुआ पुकार कबूल ओ मुझा बाना मां कदे चवा तो पटको पाए अचो दाढ़ी रखी अचो नमाजों पढ़ी अचो रोजा रखी अचो अल्लाह फरमाए दो गुनाहगार गुनाहन सा झोली भरे अचण तव्हां जो को मां युबद्दिलुल्लाहु सय्यातिम हसनात हिन कुरान में अल्लाह फरमाए तो 100 सालन जे गुनाह के माफी वठंदे त गुनाहन के मेटे करे ओतरियूं नेकियूं मां अल्लाह पंहिंजे तरफ़ां लिखराए तो के जन्नत में मोकले तो मुझा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह हाफिज गुलाम अल्लाह साहब पंहिंजे नंढड़े जे इन अक़ीक़े जे मौके ते अल्हम्दुलिल्लाह तव्हां असांजी मुलाक़ात कराई आहे मुझा दोस्तों मुझा बुजुर्गो मुझा भाइरो असां त स्पेशल इन शइ जा आहियूं अल्हम्दुलिल्लाह दरगाह जा बाबा सी रहमतुल्लाह अलैह हुया असांजा बिरादर हुया या मुझी जिम्मेदारी है असा जिथे भी आहियूं दोस्तनि चवंदा आहियूं दा रोजाना तव्हां भी तव्हां जे घर वारा भी 5 मिनट न 4 मिनट न 2 मिनट वेही करे मगरिब जी नमाज खां पोइ असांजो कादरी सिलसिलो आहे उन जे मुताबिक रोजाना 2 मिनट वेही करे मगरिब खां पोइ कादरी सिलसिले जो जिक्र कंदा कयो हुजूर साईं फरमायो आहे जेको बानो जेका बानी कलमे वारा जिक्र कंदा उहे जहिड़ा हूंदा जेके जिक्र नथा कनि अल्लाह वटि उहे मोइल आहिनि कहिड़ो जिक्र आहे रोजाना 2 मिनट कदो रोजाना 2 मिनट जिक्र मूसा गॾु कयो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम जल्दी जल्दी हाणे मां तकरीर खत्म तो चओ औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम قال النبي صلى الله عليه وسلم افضل الذكر لا اله الا الله لا اله الا الله لا اله الا الله दिल सा لا اله الا الله لا اله الا الله भले 33 दफा कयो या भले 10 दफा वरी बी तस्बीह कादरी सिलसिले जी पीरान पीर महबूब सुभानी जो तरीको साजो बी तस्बीह इल्लल्लाह 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 दिल साचो इल्लल्लाह इल्लल्लाह त्री तस्बीह अल्लाह जल्ल जलालुहु जल्ल शानुहु अल्लाह अल्लाह मुझा प्यारा मजमू केतरो आ मिठड़े अल्लाह जो नालो भिकाई सा न खणो शौक सा अल्लाह स्टेज वारा भी अल्लाह 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 रोजाना पढ़ो मर्द भी औरतों भी नंढा भी वडा भी चौथी तस्बीह अल्लाह जल्ल जलालुहु जल्ल शानुहु अदा जिक्र जी बरकत बुधाया साईं ताज महमूद अमरोटी सब जो रहमतुल्लाह अलैह हजरत अमरोटी तवा बुधा होया मुझा मुर्शिद मुझा वालिद साहब साईं मोहम्मद हसन अब्बासी हुआ मुझे वालिद साहब जा मुर्शिद से हमादुल्लाह हाले जी से अहमद अली लाहौरी हुआ इन्हनि बिनी जा मुर्शिद साईं ताज महमूद अमरोटी हुआ साईं ताज महमूद अमरोटी जो सफर थियो पंजाब वया मानू सुजानन कोन पिया रात जो मस्जिद में क़याम थियो इशा जी नमाज का बाद में अदा मुझा आखिरी अल्फाज इहो वाक़ियो बुधाए मां इजाजत वठंदो इशा जी नमाज का पोइ हिकिड़ो शख्स आयो हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह के फरमाई अबा तू मुसाफिर आहीं तो मानी खाधी आहे हजरत अमरोटी फरमायो न घरां 3 मानियूं खणी आयो अबा घणी मानियूं 3 मानियूं खणी आयो हजरत अमरोटी के ॾिनई हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह मानी खाधी पोइ मीज़बान फजर जी नमाज ते आयो चई त से हाणे महिरबानी करे तू अॻिते हलियो वञ इते रात न टिकजा वो मजूरी ते हलियो शाम जो आयो ॾिसे त मेहमान वेठो आ वरी ची मानी खाधी थई हजरत अमरोटी फरमायो न 2 मानियूं खणी आयो ची हाणे खुदा जे वास्ते बाबा सुभाणे तू हलियो वञ वयो मजदूरी ते इशा जी नमाज ते आयो ॾिसे त साॻियो मेहमान वेठो आ हजरत अमरोटी के फरमाया अदा तू वहे कोन चेदा मानी न खादिया हिकड़ी मानी खणी आयो पहिरी रात 3 मानियूं ॿी रात 2 मानियूं टी रात हिकड़ी मानी हजरत अमरोटी फरमायो सुबह जो मावी
फजर जी नमाज का पो हजरत अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन्हें मानी आणण वाले शख्स के हथ में पकड़े करे फरमायो अदा मां किए वञा पहिरें डी तो टे मानियूं ॾिनियूं टे मानियूं तो उन्हीं रात एक रात में टे मानियूं खाइण सां मूंखे टे दफा हुजूर साईं जी ज़ियारत डी रात ब मानियूं खादम ब दफा महबूबन जो दीदार थियो आहे टी रात हिकड़ी मानी खाधी तम एक दफा दीदार थियो आहे मां समझी त तुंहिंजी मानी में करामत आहे उन शख्स चयो साईं मां मुझी घरवारी ऐं मुझी न्याणी असां टे ॼणा आहियूं इन कादरी सिलसिले जो रोजाना मगरिब जी नमाज खां पोइ 5 मिंट ज़िक्र कनि इहा आहे ज़िक्र जी बरकत वज़ाकिरीन अल्लाह कसीर व ज़ाकिरात अदल्लाहु लहुम मग़फ़िरा टाइम तक मुख़्तसर थियो आहे मुंहिंजो कुरान सॼो भरियो पियो आहे अल्लाह जा ज़िक्र करण वारा जेके मर्द हूंदा जेके औरतूं हूंदियूं ज़िक्र कंदियूं मरण जे टाइम ते उनजो ईमान सां ख़ात्मो मरण जे टाइम ते ज़िक्र वारे जो ईमान सां ख़ात्मो थींदो त दरगाह ते रोज़ाना अल्हम्दुलिल्लाह ज़िक्र भी थींदो आहे असां जिथे वेंदा आहियूं तव्हांखे मुंहिंजी बस तकरीर जी गुज़ारिश ई आहे कुरान जी रोज़ाना ज़ियारत कयो कुरान की तिलावत कयो रिज़्क़ हलाल कमायो 5 वक्त नमाज पढ़ो कुरान की ज़ियारत तिलावत कयो रोज़ाना कादरी से ज़िक्र कयो इंशाअल्लाह हुजूर से फरमाइन था अल मरउ मा मन अहब्बा अल मरउ मा मन अहब्बा अल मरउ मा मन अहब्बा जैसी जैसा मोहब्बत होंदी क़यामत जे ॾींहुं सां गॾु हूंदो तव्हां कादरी सिलसिले जे बुज़ुर्गनि वांगुरु ज़िक्र कंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह तव्हांखे उन सां गॾु जन्नत अता फरमाईंदो जेके टूटा फूटा अल्फाज़ मूं अर्ज़ कया अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए तव्हां